हालानी मां ख़बर ॾींदा हलूं त असां शहीद बशीर खान कुरैशी जा पैरोकारी आहियूं। सिंध जी वैदानियत खे ख़त्म करण वारनि जा इरादा मिटी में मिली वेंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जिस्कम यूनिट हालानी जे ऐं ज़िले अॻुवाणनि हारून कलोड़ो, मक़सूद अहमद सहतो, अली गौर खासकेली समेत केतिरनि ई कारकुननि काज़ी फैज़ मोहम्मद पार्क में शहीद बशीर खान कुरैशी जी 66वीं सालगिरह जो क़ौमी तरानो पढ़ी केक पिणु काटियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त MQM सिंध जे राजधानी कराची खे अलॻि करण जी गैर अख़लाक़ी हरकत करे सिंधी महाजर जहिड़ो कराए पुरअमन माहौल खे ख़राब करणु चाहिनि था। हिननि चयो त सिंध सां मोहबत कंदड़ कारकुननि खे खंबे गुम कयो थो वञे। शहीद बशीर खान कुरैशी असां जी सिंध जे नौजवाननि जी दिलनि ऐं दुआउनि में हमेशह ज़िंदा रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।